ज्वाइन किया है क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो साहब। अस्सलाम वालेकुम अयाज़ साहब। वालेकुम सलाम। अयाज़ साहब, यही ताज़ी सूरत हाल तव्हांखे ज़रूर मालूम होंदी त गाज़ी ॻोठे मथां पुलिस चढ़ाई कई है। तव्हांजो छा चवणु आहे गाज़ी ॻोठ जे हवाले सां? अदा बिल्कुल आऊं टूर ते निकतल हुअसि ऐं मूंखे रस्ते में ख़बर पई आहे इन मामले जी ऐं सख़्त ॾुखोईंदड़ भयानक ऐं अफ़सोस जोगू ऐं मज़म्मत जोगू ऐं सख़्त तशवीशनाक मरहलो आहे ऐं सूरत हाल आहे। जेको टिका ख़ान हो, जेको अॻिते हली जनरल सेक्रेटरी थियो पीपुल्स पार्टी जो, उन टिका ख़ान असांजे बंगाली भाउरनि लाइ चयो हो त मूंखे माण्हू न, मूंखे ज़मीन खपे ऐं बंगाली न खपनि, ज़मीन खपे। ऐं उहा ई साॻी पॉलिसी हुई याया ख़ान न्याज़ी जी त माण्हू न खपनि, ज़मीन खपे। पोइ हुननि असांजे मुल्क जो अधु हिसो इन पॉलिसी जे करे विञाए छॾियो। त इहो शुरूअ खां रवैयो आहे अहल इक़्तिदार जो त माण्हू भले धूड़नि जी पाइनि, असांखे ज़मीनूं ऐं असांखे वसीला खपनि। ऐं मूं थर में बि इहो ई ॾिठो आहे त माण्हू पिया पिननि, माण्हुनि वटि रोज़गार कोन्हे, माण्हू बुखूं पिया काटीनि, पर उन्हनि खे खपे कारूंजर जबल जो पथर ऐं उन्हनि खे खपे थर जो कोयलो। त ही जेको गाज़ी ॻोठ आहे, हाणे हिकिड़े पासे अफ़गानियुनि खे उन्हनि जे कचिन आबादियुनि खे रेगुलराइज़ करण लाइ सिंध असेंबली बिल पास कयो आहे। अफ़सोस ऐं शर्म जी इंतिहा ॾिसो त हींअर कचियूं आबादियूं ताज़ियूं जेके 2-3 सालनि में ठहियूं आहिनि त इन अफ़गान सूरत हाल खां पोइ ठहियूं आहिनि, उन्हनि खे आबाद करण लाइ कची आबादियुनि जो बिल आंदो वियो आहे। ऐं ॿिए पासे जेके पंहिंजे वतन ऐं पंहिंजे ज़मीन जा मालिक आहिनि, जिन जी कराची तख़्तगाह आहे, उन्हनि खे लछूं हणी उते भेनरुनि जूं तोहीनूं करे, उन्हनि ते मथां फायरिंगूं करे ऐं DSP जी या SP जी या SHO जी मजाल आहे। संदरो माण्हू चवे थो ज़ालिम DSP, ज़ालिम SHO, ज़ालिम बिल्डर। तव्हां या मुंहिंजो अकुल जी लेवल पंहिंजी इहा आहे छा त पाण सम्झूं त ही DC ऑफिस जे ॿाहिरि जेको पटेवालो आहे इहो ज़ालिम आहे ऐं इहो पटेवालो साहब सां कंहिंखे मिलाइण कोन थो ॾिए। पटेवाले खे इहो ऑफिसर जो चयल आहे त अंदरि कंहिंखे न अचणु ॾिजी, तंहिंजे करे कमाल आहे वीचारो क्लीनर बस पघार ॾाढो भाड़ो थो वठी छॾे, बस जो क्लीनर बस जो भाड़ो कोन थो वठे, कंडक्टर कोन थो वठे, बस जे मालिक तरफ़ां उहो भाड़ो मुक़ररु थियल आहे। तंहिंजे करे ही DSP SHO सिपाही, लठ खणी हणंदड़ सिपाहीअ खे हुकुम कंहिंजो आहे, गोली हलाईंदड़ सिपाही पंहिंजे तरफ़ां गोली पियो हलाए छा, उनखे हुकुम कंहिंजो आहे। जॾहिं असांजे माउनि भेणुनि सां बदतमीज़ी पई थी अलकरम स्क्वायर ते ऐं सोराब ॻोठ ते 2 हफ़्ता अॻु में, ओॾी महिल हिननि उन्हनि खे मिनथूं पे कयूं, गीसियूं पे कयूं हमले आवर अफ़गानी इलीगल इमिग्रेंट्स खे, ऐं उन्हनि जे साम्हूं हिकिड़ा चवंदा आहिनि त ॾाढे ते उथारींसि त उथे न, हीणे ते विहारींसि त वेह न। ही अहिड़ो मूंखे, आउं त इहो वेठो सोचां कल्ह खां ऐं रस्तनि ते थर खे ॾिसी ऐं हाणे ही मामिलो ॿुधी त को कुबलाए ख़ान, को चंगेज़ ख़ान अची वियो आहे, को हिटलर अची वियो आहे, को बुचर ऑफ बोस्निया अची वियो आहे, मिलाज़ोविच जे। अच्छा, उन्हनि खे बि पंहिंजा माण्हू अज़ीज़ आहिनि। बुचर ऑफ जेको आहे बोस्निया, उनखे बि पंहिंजा माण्हू अज़ीज़ आहिनि, हुनखे बोस्निया जे मुस्लमाननि खे मारणो हो। मोदीअ खे बि पंहिंजा पंडित अज़ीज़ आहिनि, हुननि खे आम फ़लस्तीनी खे, आम कश्मीरीअ खे मारणो आहे। इज़राइलियुनि खे पंहिंजा माण्हू मिठा हूंदा आहिनि, आम फ़लस्तीनी। ही त पंहिंजनि माण्हुनि खे पिया मारीनि। ही पंहिंजनि माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे उते कमर्शियल बेल्ट आणण लाइ, ही पंहिंजे कमर्शियल उपत लाइ हिननि अॻे चाइना कटिंगूं करायूं। पीपुल्स पार्टी MQM कराची में वेही ऐं चाइना कटिंग ऐं वाहन ऐं उन्हनि जे मथां वेही बिल्डिंगूं ठारायूं ऐं उन्हनि जे मथां वेही तामीरातूं कयूं नालनि जे मथां। हाणे ही कमर्शियल एरियाज़ जिते जिते भले कंहिंजो बि ॻोठ हुजे, पर जो मेन रोड खे टच थिए थो उते दुकान या प्लाज़ा ठही सघे थो त ही उन ते कब्ज़ो था कनि। हाणे उन में तव्हां जेका ॻाल्हि कई सवेल त अहम ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि असलम साहब ही आहे त जंहिं इलाइक़े में हिकिड़ो माण्हू बिजली जो बिल ॾिए थो, गैस जो बिल ॾिए थो, लॉ में हिनखे चइबो आहे वेस्टेड इंट्रस्ट। हिकिड़े माण्हूअ जी इहा साबिती पैदा थी वई। जीअं लॉ में त इहो बि चवंदा आहिनि त तव्हां खां इंटरव्यू वरितो वियो, पोइ इंटरव्यू वठण खां पोइ चवनि ऐं पास थी वञो, पोइ तव्हांखे चवनि नौकिरी आई कोन्हे, त तव्हां खां इंटरव्यू वरितऊं छो? तव्हां खां इंटरव्यू वरितऊं, रिज़ल्ट अनाउंस कयूं, पास करायूं, हाणे चवनि नौकिरी आई कोन्हे, नौकिरियूं वापसि थी वियूं, हाणे तव्हांखे ॾियणो आहे, छाकाणि तव्हां खां इंटरव्यू छो वरितऊं? त जंहिं माण्हूअ खां बिजली जो बिल वठनि था, उनजो वोट वठनि था, उनजो वोट वठण महिल चवनि था इहे असांजा वोटर आहिनि, असांजो मैंडेट आहे, उनखां वोट वठनि था, उनखे कनेक्शन ॾियनि था, उनखां पाणी जो बिल वठनि था, उन्हनि खां हर क़िस्म जी उन्हनि खां सरकारी महसूलात उन्हनि खां वठनि था। ऐं जॾहिं उन्हनि खे उहे चवनि था त असीं हिते रहंदड़ आहियूं,
तॾहिं उन्हनि खे लठियूं हणी गोलियूं हणी शेलिंग करे उन्हनि खे लॾाइनि था। हीअ सिंध हिननि जी कोन्हे, हीअ त आरज़ी तरह ही किराएदार ऐं पक्का मकान थोड़ी आहे त ही किराएदार आहिनि, हुकुमरान किराएदार आहिनि। किराएदार सम्झंदासीं मालिक आहियूं, अरगोननि तुर्खाननि बि सम्झो त असीं मालिक आहियूं, उहे बि किराएदार हुआ। लठियूं लॻनि, जूता लॻनि, उहो जूतनि लॻण खां पोइ अरगोन तुर्खान सभु मुग़ल विया भॼी। तंहिंजे करे हीअ सम्झनि पिया त असीं सिंधियुनि खे लठियूं हणंदासीं पोइ सिंधी भॼी वेंदा। इहे ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि। सिंधी जेके कराची में करोड़ सवा करोड़ अची आबाद थिया आहिनि, उन खां ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि। हिननि खे सिंध जे हुकुमराननि खे इस्तेमालु पियो कयो वञे, हिननि खे इजाज़त ॾिनी वई आहे त उन्हनि ज़मीनुनि खे करप्शन लाइ इस्तेमालु कयो। इहे ख़ुशि आहिनि त असीं पंहिंजा वसीला करप्शन लाइ इस्तेमालु कंदासीं। हिननि खे इहा ख़बर कान्हे त सिंधियुनि खे अक़लियत में आणण जी साज़िश आहे कराची में। तंहिंजे करे उन्हनि जी मज़ामत अक़लियत में आणण वारे मनसूबे खे सम्झंदे करणु खपे। बिल्कुलु अया साहब, इंसानी हक़नि जी लताड़ जी अगरि असां सिंध में सूरताल ॾिसूं था, उनखे तव्हां विज़िट कयो था सॼी सिंध, गाज़ी ॻोठ खां वठी थर ताईं, इंसानी हक़नि जी लताड़ केतिरी थिए थी? उन में मुख़्तलिफ़ इंटरनेशनल इदारा मौजूदु आहिनि, उहे उन में नोटिस वठनि था? हाणे इहा तमामु अहम ॻाल्हि तव्हां कई आहे त जॾहिं कंहिं बि जाइ ते ॾिसो असांजा भाउर आहिनि पंजाबी, असांजा भाउर आहिनि पश्तून पाकिस्तानी, असांजा भाउर आहिनि सराइकी बलोच उर्दू ॻाल्हाईंदड़, सभु असांजा भाउर आहिनि। उन्हनि भाउरनि सां जेकर ॾिसो तव्हां ज़ैनब सां कसूर में को वाक़ियो थिए थो त असीं हुनजे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झूं था, उन लाइ रड़ियूं कयूं था। उन लाइ ज़ैनब सां लाइ असांजी नंढड़ी धीअ लाइ सॼे सिंध में ॾीआ ॿारींदा आहियूं, उन्हनि लाइ सॼे सिंध में कठ अची थिया। पर असांजो को ॿारड़ो हवा थो थी वञे पोइ उन लाइ को बि पुछण लाइ तयारु कोन्हे, को बि ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। साॻी रीति सिंध जे कंहिं ॻोठाणे खे लॾायो थो वञे। हींअर आउं तव्हां सां ॾुख जी ॻाल्हि शेयर करणु चाहियां थो त बलूचिस्तान में जीअं ॿोध मुतासिर तबाह पिया थियनि ऐं उन्हनि खे वीचारनि खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे। ऐं तव्हां जे प्रोग्राम ज़रिए मुतालबो थो कयां त बलूचिस्तान में ऐं साउथ पंजाब जे सराइकी इलाइक़नि में ऐं पंजाबी इलाइक़नि में, साउथ पंजाब में ऐं बलूचिस्तान में जिन जिन जायुनि ते ॿोध डेरा गाज़ी खान, उथल, जल मक्सी ऐं लस बेलो, इन्हनि इलाइक़नि में जितां लाश पिया अचनि, कोटड़ी सखर ऐं गुडू बैराज ते लाश आया आहिनि, 23 लाश ताईं कल्ह ताईं हुआ, उहे लुड़ी पिया अचनि। उन्हनि खे फौरन रेस्क्यू कयो वञे, उनखे हेलीकॉप्टर ॾिना वञनि, उनखे बोट्स ॾिनियूं वञनि, कार्रवाई थिए। पर हाणे आउं उन्हनि सभिनी पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते लाहौर, इस्लामाबाद, पेशावर वॾनि शहरनि में रहंदड़ माण्हुनि खे चवां थो त जॾहिं इंसानी हक़नि जी सिंध में ख़िलाफ़ वर्ज़ी थी ऐं आर्टिकल 9, जीअं तव्हां इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई, आर्टिकल 9 खे पाकिस्तान जी अदालतुनि उनखे सिक्योरिटी सां वापसि था कयो आहे। आर्टिकल 9 ठलो इहा ज़बानी ॻाल्हि आहे, सिक्योरिटी ऑफ अ पर्सन आहे। ऐं उन सां गॾु जेको आर्टिकल 14 आहे सो आहे इनवायलेबिलिटी ऑफ डिग्निटी ऑफ मैन, माण्हूअ जे वकार खे नुक़सानु छियो नाहे पहुचाइणो। इहो वकार खे नुक़सानु कोन्हे जो कंहिंजी प्राइवेसी कंहिंजे घरनि में घिड़ी उन्हनि जे न्याणियुनि खे बदतमीज़ करे, उन्हनि जे मथां फायरिंगूं करे, उन्हनि खे गिरफ़्तार करे, उन्हनि खे गाॾियुनि में विझी उन्हनि जी इज़त नफ़्स खे मजरूह करे। इहे सिंध जे माण्हुनि जे इज़त नफ़्स खे ईअं त इज़राइली पिया कनि फ़लस्तीननि सां, ईअं त इंडियन बीजेपी पई करे कश्मीरनि सां। तंहिंजे करे हर माण्हू यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स आहे त हर माण्हू आज़ाद पैदा थियो आहे ऐं उन आज़ादी सां गॾु जेको लफ़्ज़ लिखियलु आहे, ऑल ह्यूमन बीइंग्स आर बॉर्न फ्री एंड इक्वल इन डिग्निटी एंड राइट्स। डिग्निटी, वकार ऐं हक़नि में बराबरि आहिनि। ही जेको इन्हनि खां थोरे पंध ते क्लिफ्टन ते हज़ारे गज़नि जे बंगलनि में वेठा आहिनि, 2,000 गज़न 5,000 गज़न जा बंगला आहिनि वज़ीरनि जा, उन्हनि जो वकार बि हिन ॻोठाणी माईअ जे वकार जे बराबरि आहे। इनखे ताईं वारनि खां झले केलियो पिया, उस्तादनि खे वारनि खां झले कराची में लेडी हेल्थ वर्कर्स खे, सरकारी मुलाज़िमनि खे, उन्हनि जी इज़त नफ़्स कंहिं बि हालत में 5,000 जे फार्म हाउस ऐं वॾनि बंगलनि ऐं विलाज़ में रहंदड़ खां घटि कान्हे। उन्हनि खे तव्हीं ईअं बेइज़ती पिया कयो, उन्हनि जी तौहीन पिया कयो, या पाकिस्तान जे आइन ते हमले आवर आहियो। पाकिस्तान जे आइन में जेके पाकिस्तान जे माण्हुनि खे ही जेको आर्टिकल 9 आहे, ऐं पाकिस्तान जे आइन जी ॻाल्हि न पियो कयां, पाकिस्तान जे आइन खे छॾियो, यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स आहे, उनजो आर्टिकल 9 आहे त नो पर्सन शुड बी सब्जेक्टेड टू आर्बिट्रेरी अरेस्ट, डिटेंशन। कंहिं बि माण्हूअ खे जबरी गिरफ़्तारी नाहे करणी। माण्हू जेको पंहिंजे हक़नि लाइ, इहो आर्टिकल 10 पाकिस्तान जो आइन बि चए थो, जेके पंहिंजे हक़नि लाइ को धाड़ो आयो अथनि, सिंध जे माण्हुनि जेके पंहिंजे वतन में पंहिंजे तख़्तगाह में को उन्हनि चोरी कई आहे, का फुर कई आहे, को धाड़ो, को मंशात था विकिणनि, उते कब्ज़ा गिरनि, को ही उते वेही माण्हुनि जे खूननि जा सोपारियूं ॾींदा आहिनि कि किराए जा कातिल आहिनि, केरु आहिनि? ही पंहिंजो लॻण मिस्कीन ग़रीब क़ौम जा उहे ग़रीब माण्हू आहिनि जेके पंहिंजे रोज़गार लाइ कराची जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॾहाकनि खां रहनि था। उन्हनि जे मथां हमिलो
सिंध जे इंसानी हक़नि ते, सिंध जे सियासी समाजी हक़नि ते ऐं सिंध जे इंडिजिनियस माण्हुनि जे बुनियादी हक़नि ते हमिलो आहे। तंहिंजे करे इन ते थियण ई खपंदो हो त जीअं इहो मामिलो थियो त सिंध हाई कोर्ट नोटिस वठे हा ऐं उहे जेके साहब वेठा आहिनि इस्लामाबाद में पंहिंजे मसइलनि में 3 ऐं 5 ऐं 7 रुकनी बेंचुनि जे मामलनि में उलझा पिया आहिनि, उन्हनि खे सुओ मोटो वठणु खपंदो हो। सुओ मोटो पाण अतीका ओडोजो त वठंदा आहियूं, त अतीका ओडोजे सामान में छा निकितो एयरपोर्ट ते, हिननि खे यादि ई कोन्हे त सिंधी नियाणियुनि जी तौहीन पई थिए, उन ते कुछण लाइ तयारु कोन्हनि। उन्हनि सभिनी खे गुज़ारिश हुई IG ऐं DIG किथे आहिनि, उन्हनि खे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। इन DSP ऐं SHO ऐं स्टाफ खे ॿधी इन्हनि जा बेज लाहे इन्हनि खे जिन हुकुम ॾिनो आहे इन्हनि ते इन्हनि सभिनी ते FIR कटिजणु खपंदी हुई। सिंध हाई कोर्ट खे इन ते नोटिस वठणु खपंदो। उन इलाइक़े जे सेशंस जज जी ज़िमेदारी हुई, जेकॾहिं को नंढड़ो जुडिशियल मैजिस्ट्रेट पंहिंजे इलाइक़े में ज़ुल्म ते नोटिस वठी सघे थो त सेशंस जज किथे आहे उन इलाइक़े जो, उनखे ॻाल्हाइणु खपंदो हो। ऐं कराची में जेके वोट वठनि था, तव्हां ऐं असांखे त महिणो ॾींदा आहिनि न। हींअर त ख़ैर असीं सॼे सिंध में इलेक्शन विड़ूं पिया ऐं खटूं पिया, पर इन्हनि इलेक्शन खां अॻु में त तव्हांखे असांखे लोअर मिडिल क्लास जे माण्हुनि खे महिणा ॾींदा न, त तव्हां काउंसिलर जूं सीटूं कोन था खटो। ऐं ही चवनि था त असीं वज़ीर आला आहियूं, असां वटि इख़्तियार आहे, असीं MNA MP आहियूं। उहे सेनेटर MNA MP किथे आहिनि जेके हिननि खां फ़क़ति 2 किलोमीटरनि 5 किलोमीटरनि ते रहिया पिया आहिनि। MNA MPA सेनेटर नाज़िम साबिक़ा ऐं मौजूदा जेके सॼो ॾींहुं हूअं TV चैनल ते अची लबाड़ू हणंदा आहिनि, उन्हनि जे 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते जेके माण्हू चवंदा आहिनि त असांजा वोटर आहिनि, उन्हनि खे लठियूं पियूं लॻनि, उनजी बेइज़ती पई थिए। ही क्लिफ्टन में पंहिंजे बंगलनि में लॉन में वेठा आहिनि ऐं उते वेठा ब्रेड एंड बटर सां ऐं कॉर्नफ्लेक्स सां नाश्ता कनि ऐं वेठा चिकन शाशलिक खाइनि, फिश फ्राइड खाइनि। उन्हनि जो ज़मीर किथे आहे उहो ॾिसनि कोन था। सिंध असेंबली केतिरे पंध ते आहे, सिंध सेक्रेटरीट केतिरे पंध ते आहे, पुलिस हेडक्वार्टर केतिरे पंध ते आहे, उहे छो नथा पंहिंजो किरदारु अदा कनि। ऐं ॿियो सिंध जे माण्हुनि खां बि सवाल आहे, उन्हनि जी ईअं तौहीन पई थिए मुसलसिल, उहे सिंध जा माण्हू वक़्तु अचण ते उहो हिसाब किताब छो नथा कनि। जी ठीकु आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, क़ौमी अवामी तहरीक